साहब, सीसीआई जो इजलास हंगामी बुनियादनि ते अॼु घुरायो वियो आहे त छा इहो सिंध जे अवाम पारां जेको प्रेशर आहे उन जो नतीजो आहे? सिंध हुकूमत मुसलसिल वफ़ाक़ी हुकूमत ते प्रेशर पुट करे पई, उन जे नतीजे में अॼु हंगामी बुनियादनि ते कोठायो वियो आहे या को ॿियो बि रीज़न थी सघे थो इन जो? बिल्कुलु हिकिड़ो ई इन जो सबबु आहे, उहो माण्हुनि जो प्रेशर आहे, सिंध जे माण्हुनि जो प्रेशर आहे। धरणे में वेठल जेके बि धुरियूं आहिनि, वकील, कॉम्पर, सिविल सोसाइटी, दानिश्वर, साफ़ी, इंडिविजुअल्स, औरतूं, ॿार, सभिनी जो प्रेशर आहे, जंहिं फेडरल गवर्नमेंट खे मजबूर कयो त तव्हांजो इजलास जेको 2 मई ते घुराइणो हो उनखे त अॼु ई घुराइणो। तर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे, इहो हाणे मां पहिरें ॾींहं खां उन ॾींहं खां चवां पियो जॾहिं इजलास थियो हो, ऐं मुंहिंजो सुवाल ई इहो हो तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू बि, त इहो इजलास अॼु छो न घुरायो हो? त मूं जॾहिं मालूम कयो, ख़बर पई त सीएम सिंध उन इजलास में ही चयो प्राइम मिनिस्टर साहब के कि सर इसको इजलास को आज ही बुलाएं, आप इसको मामले को आज ही खत्म करें। जी इतना टाइम नहीं है हमारे पास, तो ताकि हम इस मसले को रिजॉल्व कर सकें। या आज अगर नहीं भी बुला सकते, इमरजेंसी है, कुछ सीएम साहिबान नहीं आ सकते, तो कल बुला लें, कल सुबह को हम इजलास करके इसको क्लोज करें वंस फॉर ऑल। पर ज़ाहिर है उनकी पंहिंजी कंसल्टेशन हुई, उनकी पंहिंजी हिकमत पॉलिसी हुई, उन्होंने उनके 2 मई ते खणे विया। जवाब जो ॼाणायूं त रूल्स में गुंजाइश कोन्हे त 8 ॾींहं खपनि था घटि में घटि इजलास घुराइण लाइ। आइन में चयो वञे थो त तव्हांखे 90 ॾींहं में अंदरि इजलास घुराइणो आहे। मार्च 2024 में नई सीसीआई जुड़ी हुई, उनखे 3 महीननि में इजलास करणो हो, उहो सॼो 1.5 साल इजलास न थियो, साॼो साल माना मार्च गुज़रियल खां वठी इजलास न थियो। उते कानून जी आइन जी पासदारी नज़र न आई। 8 ॾींहंनि वारी पासदारी वॾी हिननि खे करणी हुई, ऐं हिननि चयो न 8 ॾींहं खपनि था हुनजे लाइ। हाणे अची विया वापसि अची विया, प्रेशर अची वियो सिंध जे माण्हुनि जो। पीपल्स पार्टी हिन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾींदी रही, ऐं ख़ासि तौर ते सिंध जा माण्हू जहिड़े तरीक़े सां धरणे खे ऐं इन सॼी तहरीक खे हलाइनि पिया। असांजा कॉम्पर अॻुवान सभई मज़हबी धुरियूं, मुंहिंजो नालो बिल्कुलु करियल क्रेडिट वञणु। पर ज़ाहिर आहे हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, प्रेशर जेको हूंदो आहे रोड तां ईंदो आहे। प्रेशर तहरीक जो जेके मुज़ाहिमत ईंदी आहे हुन तां ईंदो आहे। असां मुज़ाहिमत खे, मां को बलोचिस्तान वारी मुज़ाहिमत जी ॻाल्हि कोन पियो करियां, ही मुज़ाहिमत हिकिड़ी जमहूरी दस्तूरी मुज़ाहिमत आहे, जेके माण्हू जहिड़े तरीक़े ॾिसो छा त शानदार तारीख़ रक़म कई आहे सिंध जे माण्हू। हर उन ॿार, हर उन औरत, हर उन अॻुवान, हर उन वकील। ॾिसो पीपल्स पार्टी, मूंखे ॿुधायो हिकिड़ो मामिलो हुजे, इहो सभु तव्हां पाण हिकिड़ी मिसाल वठूं था त पीपल्स पार्टी न आहे, ऐं फेडरल गवर्नमेंट सां सीसीआई में इन्हनि फोरमनि ते केरु ॻाल्हाया? कंहिंखे त ॻाल्हाइणो हो न, का त हुकूमत वञे हा हुते उन्हनि सां ॻाल्हाइण जे लाइ। त उहे जेके फोरम आहिनि उतां ई थींदो। ऐं मां ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि करण वारो आहियां, मां सम्झां, मां पहिरें ॾींहं खां चवां पियो जेको जंहिंजो क्रेडिट आहे उहो ॾियो जेतिरो आहे। पीपल्स पार्टी जो 20%, 30% थिए थो उनखे ॾियो, 50 थिए थो उनखे ॾियो। असांजे कॉम्परस दोस्तनि जो, वकीलनि जो 80% थिए थो, उन्हनि खे ॾियो। सभिनी जो गॾियल कंट्रीब्यूशन आहे, ठीकु आहे, पाण में इख़्तिलाफ़ हुआ, पर हिकिड़ी बात ॿी अहम ॻाल्हि ॿुधायां। पाकिस्तान में कालाबाग डैम थियो, कालाबाग डैम अॼु ताईं को नोटिफिकेशन न आयो आहे, ख़तमु थी वियो प्रोजेक्ट, अञा बि कागज़नि में मौजूदु आहे। पर इहे फर्स्ट टाइम थींदो त हिकिड़े प्रोजेक्ट खे जेके तकरारी आहिनि उनखे आइनी तौर ते रद्द करायो वेंदो अॼु सीसीआई मां। हाणे जॾहिं आइनी तौर ते हिकिड़ा प्रोजेक्ट रद्द थींदा त इहे इन्हनि जो वरी उसरणु ॾुखियो थी पवंदो, नामुमकिन थी पवंदो तक़रीबन। त इहो अलॻि ॻाल्हि आहे त ॿी का हुकूमत अचे पोइ या कंपोज़िशन सीसीआई जी डिफरेंट थी वञे, हुन में सभु हुकूमतूं कैनाल जूं हामी थी वञनि, जेको मोस्टली हाईली अनलाइकली आहे। त माण्हुनि जो बि इहो ई मक़सदु हुयो त असांखे का अहिड़ी शइ जेको सॉलिड सबूत हुजे। बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे त सीसीआई ऐं उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई फोरम आहे। इहो मां सभिनी दोस्तनि खे लीगली पाकिस्तान जे कानून में खड़े मुख आइन जो कुझु शिकूं पसंदि आहिनि, कानून जो शिकूं पसंदि आहिनि न आहिनि, उहो बि ॻाल्हि आहे। पर इन जो जेको सीसीआई आहे, इहो ई सीसीआई कंहिं बि डेवलपमेंट प्रोजेक्ट जहिड़े तकरारी हुजे तकरारी न हुजे, उनजो अप्रूवल जो फोरम न आहे। पर सीसीआई इन्हनि तकरारी मामलनि जा, तकरारी स्कीमनि जे डिसअप्रूवल जो फोरम ज़रूरु आहे, ऐं उहो हुन लिखियलु आहे आइन में त डिसअप्रूव हितां कराइबो। तंहिंजे करे इहो प्रॉपर ई फोरम हो जिते वञिबो। अॼु पहिरियों दफ़ो थियणु वञे पियो त इहो नोटिफिकेशन पहिरियों दफ़ो हाणे फॉर्मली लीगली आइनी तौर ते कंहिं प्रोजेक्ट खे रद्द कराइण लाइ वञे पियो, ऐं इन जो क्रेडिट सिंध जे सभिनी माण्हुनि खे ऐं उन्हनि सभिनी धुरियुनि खे वञे थो जेके हिन में थोरो घणो वधीक तमामु वधीक शामिल हुआ इन तहरीक में। सही। इमदाद साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे कि सीसीआई इजलास खे वठी करे त ही प्रेशर जे करे कोठायो वियो आहे, ऐं जेकॾहिं अवाम या सिंध हुकूमत कंहिं बि क़िस्म जो प्रेशर पुट न करे हा त सूरत हाल मुख़्तलिफ़ हुजे हा? इहो त ज़ाहिर आहे पधरे पट पियो आहे त प्रेशर जेको आहे हुकूमत, जेको सिंध हुकूमत जेका 8 महीना कोशिशि कंदी रही, उनखे इतिहादी हुकूमत मुस्लिम लीग नून वज़ीर आज़म उनखे को ख़ातिर में न आंदो।
ख़त लिखंदा रहिया ऐं हुकूमत ज़ाहिर इहो ई करे सघे पई ऐं फाइनली बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे हुकूमत खां अलॻि थियण जी धमकी बि ॾिनी। उनजे बावजूदु उन्हनि इन पासे को तवजो कोन ॾिनी। पर जॾहिं रोड रस्ता बंदि थिया, जॾहिं जेको आहे काटियो वियो बंदरगाह खे सॼे मुल्क सां खां, त पोइ पंहिंजो ऐलान बि थियो त केनालनि जो मनसूबो इतफ़ाक़ राय खां सवाइ न ठहंदो। बम्बई वारो इजलास जो ऐलान बि थियो। हाणे बि जेको अॼु इजलास थियो आहे, वज़ीर आला मुराद अली शाह साहब जी दरख़्वास्त पंहिंजी जॻह ते, छाकाणि त कल्ह मां ॾिठो त जेको कुझु मलीर थियो ऐं कुझु क़ुवतूं हुयूं जेके जी कुझु क़ुवतूं हुयूं जेके चाहिनि पियूं त हिनखे पुरतशद्दुद बणाइनि की कम खे ख़राबु कजे। ऐं उन में ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कयो आहे समूरियुनि धुरियुनि सिंध में, जिन इहो एहतजाज कयो या बज़ाते ख़ुदि हुकूमत, छाकाणि त हुकूमत ते दबाव ॾाढो तमामु घणो हुयो हुकूमत ते, त हिननि खे धरना ख़तमु करायो, इहे ताना बि ॾिना पिया विया, सभु कुझु कयो पियो। पर हाणे जेका ही अॼोको इजलास आहे उहो सिर्फ़ु सिंध हुकूमत जी दरख़्वास्त न आहे उनजे पोइ, कुझु डेवलपमेंट्स ॿियूं बि थियूं आहिनि। कुझु अहिड़ियूं आहिनि जेके असां डिस्कस करे सघूं था, कुझु अहिड़ियूं आहिनि जेके नथा करे सघूं पिया। नवाज़ शरीफ़ साहब ॿाहिरि वियल हुया, कल्ह आया, शहबाज शरीफ़ साहब हुननि सां मुलाक़ात कई, छाकाणि त मरियम नवाज़ साहिबा जेको आहे हिन प्रोजेक्ट खे पर्सनल वरितो पई चोलिस्तान वारो। अवां ॾिठो हूंदो त वफ़ाक़ी हुकूमत ख़ामोश हुई, पर पंजाब हुकूमत हिन मामले ते मुसलसल सिंध जो जेको थींदड़ एहतजाज आहे उनजे अगेंस्ट उन्हनि जा नेगेटिव रिमार्क्स अज़माज़ाद बुखारी या ॿिनि जा क्लियर हुया, ऑब्वियस हुया उन्हनि जे स्टेटमेंट्स में। जी सो हिकिड़ो जेको मुस्लिम लीग नून जी पंहिंजी यानी शहबाज शरीफ़ साहब जी पंहिंजी बेवसी हुई, उनखे मुंहिंजो ख़्यालात नवाज़ शरीफ़ साहब अची ख़तमु कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका मुल्क जी हींअर हालत आहे, ख़िते में जेको तनाव जी कैफ़ियत आहे, उन में ज़ाहिर को बि मुल्क अफोर्ड नथो करे सघे त उनजी पोर्ट जेका आहे उहा डिस्कनेक्ट हुजे पंहिंजे समूरनि इलाइक़नि खां। सो इहा सूरत हाल। ॿियो ट्रेन बंदि करण जी धमकी जेका हुई, उन में कल वकीलनि जेको आहे बम्बई ते वाद करे छॾी ऐं राशिद महमूद सूमरो चयो त ठीकु आहे, जेकॾहिं बम्बई ते तव्हां नथा कयो, बम्बई ते बि न कंदो जेकॾहिं केनाल जो मनसूबो ख़तमु, त पोइ असां वेही कराची वेही पोर्ट बंदि कंदासीं, यानी जेका बलूचिस्तान जे ज़रिए रसद थिए पई उहा बि बंदि थी वेंदी। खोड़ सारा एलिमेंट अॼु ॿिन्ही एनालिस्ट खां इनफैक्ट सवाल आहे त अॼोके CCI इजलास में जेको नतीजो ईंदो, जेको रिज़ल्ट ईंदो, छा उन में इहा शइ हूंदी त भई हाणे चोलिस्तान कैनाल पूरो जेको बि हुनजो मनसूबो हुयो इहो ख़तमु कयो वेंदो? छो त किथे किथे हॉल्ट जो लफ़्ज़, ऐं कल्ह ई मौसम साहिब पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ी रिपोर्ट जो ज़िक्र कयो आहे, या उन खां अलावा बि हॉल्ट रोकण जी ॻाल्हि कई वञे पई। रोकण ऐं ख़तमु करण में त फ़र्क़ु हुजे थो न? ज़ाहिर रोकण माना मुअतल करणु आहे, ख़तमु करणु, छाकाणि जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन में चयो वियो त ख़तमु कयो वेंदो मनसूबो, इतफ़ाक़ राय खां सवाइ को मनसूबो न ठहंदो। हाणे जेका मोहसिन साहब ॻाल्हि कई पे, जेका ज़ाहिर लीगली असांजा जेके माण्हू रोडनि रस्तनि ते आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, जेके माण्हू फेसबुक ते या ट्विटर ते पंहिंजो उन मामले खे, ज़ाहिर उनजी नियत ते बिल्कुलु बि शक कोन्हे, पर कुझु शयूं सम्झण लाइ हूंदियूं आहिनि, कुझु शयूं लीगली हूंदियूं, कॉन्स्टिट्यूशनल हूंदियूं आहिनि। सो जेका इहा डिमांड हुई त वज़ीर आज़म ऐलान छो नथो करे, नोटिफिकेशन जारी करे, उहो एग्ज़ेक्टिव ऑर्डर हूंदो जेकॾहिं वज़ीर आज़म कंदो त। एग्ज़ेक्टिव ऑर्डर खे वज़ीर आज़म पाण बि पंहिंजे ऑर्डर खे वापसि वठी सघे थो। फर्ज़ कयो त जेकॾहिं CCI जे इजलास खां सवाइ वज़ीर आज़म इहो ऐलान करे छॾे, इहो नोटिफाई करे छॾे त बाबा केनाल जो मनसूबो असां ख़तमु करे छॾियो, हमेशह हमेशह लाइ ख़तमु करे छॾियो, पर उहो साॻियो ई वज़ीर आज़म उनखे ब्रीफ कयो वञे, न कयो वञे, सुभाणे हुनजो मूड मटिजी वञे, उहो चए त मां पंहिंजो फलाणो ऑर्डर विथड्रॉ कयो केनाल ते, असां कमु ॿीहर शुरू कयूं था। पर जॾहिं ही मामलो CCI मां थींदो मंज़ूर, CCI जॾहिं चवंदी त बाबा ही मनसूबो ख़तमु, न ठहंदा ही मनसूबा, त सुभाणे CCI जे इतफ़ाक़ राय खां सवाइ मनसूबा कोन ठहंदा। CCI में कंहिं बि मनसूबे ते इतफ़ाक़ राय थियण जेको सवलो कोन हूंदो आहे। हिकिड़ी ॿी शइ जेका मुंहिंजो ख़्याल आहे मिसइंटरप्रेट थींदी रही आहे त CCI अक्सीरियत सां फ़ैसिला कंदी आहे। अक्सीरियत भली कंहिंजी बि हुजे, पर जेकॾहिं CCI में इतफ़ाक़ राय सां फ़ैसिलो नथो थिए त उहो फ़ैसिलो वरी उहो मामलो वरी वेंदो आहे पार्लियामेंट जी जॉइंट सेशन। CCI जो फोरम हूंदो ई न लाइ आहे सभिनी सूबनि खे गॾु विहारे राज़ी करे फ़ैसिलो कजे। जेकॾहिं मेजॉरिटी जो फ़ैसिलो हुजे त पोइ मेजॉरिटी त क़ौमी असेंबली में आहे, मेजॉरिटी पार्लियामेंट जेका काबीना आहे बज़ाति ख़ुदि मेजॉरिटी आहे। ज़ाहिर काबीना जो मतिलबु आहे त जीअं पार्टी वटि मेजॉरिटी आहे उहा वञी फ़ैसिलो करे, उहा वञी हुकूमत हलाए। सो CCI फोरम जेको आहे उहो मैक्सिमम इतफ़ाक़ राय लाइ फोरम ठहियो, आइनी तक़ाज़ा आहे। सो उनजे करे जेकॾहिं CCI में हिकिड़ो सूबो बि चवंदो त मनसूबो न आहे मंज़ूर, त पोइ उनखे वरी पार्लियामेंट जे जॉइंट सेशन में खणी वञिणो आहे, जिनी ॻाल्हि मुराद अली शाह साहब बि कई। हिकिड़ी ॿी ॻाल्हि लैला मुराद अली शाह साहब खां कुझु ॾींहं अॻु उन्हनि जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कई इस्लामाबाद मां वापसि अचण खां पोइ, त कंहिं सहाफ़ी दोस्त सवाल कयो त बाबा ही मनसूबा हमेशह हमेशह लाइ ख़तमु थी वेंदा या सुभाणे ईअं न थिए त ॿीहर जेको आहे केनाल ठहणु शुरू थी वञनि?
मुराद अली शाह साहब हिकिड़ी ॾाढी दिलचस्प ॻाल्हि कई, ॾाढी जेका आहे न ॻाल्हि इंपॉर्टेंट ॻाल्हि कई हुई। उन्हनि चयो बाबा जेसि ताईं असां आहियूं न, पीपुल्स पार्टी जी हुकूमत हूंदी आहे, मनसूबा कोन ठहण ॾींदासीं। हाँ, सुभाणे ॿियो को ॿी के पार्टी जी हुकूमत अचे थी, पोइ असां कुझु कोन थी सघूं था। हाणे ॿी का पार्टी केरु हूंदी आहे, बाबा रहीम थी सघे थो, यानी बाबा रहीम टाइप को, जिन्हनि ग्रेटर थल कैनाल बि मंज़ूर कयो, जिन कालाबाग डैम जी अॾावत लाइ फैसिलिटेट कयो परवेज़ मुशर्रफ खे। अचो असां तव्हांखे सिंध में ॾियूं था जॻह ठाहे, तव्हांजो जनरल ज़ुल्फ़कार जेको आहे वार्डा चेयरमैन अची ठटे में बि लेक्चर ॾे, अची हुते बि लेक्चर ॾे, अची हुते बि लेक्चर ॾे।